बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शहज़ाद उमरानी तरफ़ां से क़बर सलाम क़बूल पे। उम्मीद तो कयां त तव्हां सब ख़ैरियत सां हूंदा। नाज़रीन, असांजे अंदर में कामयाबियूं, ख़ूबियूं, ताक़तूं, इरादा सब मौजूद आहिनि, पर असां सब इन शइ मां बेख़बर आहियूं। उन जो मिसाल ईअं आहे जीअं असांजे घर जे अंगण में हेठां को ख़ज़ानो पूरियल हुजे, असां बेख़बर हुजूं, उन जे मथां ख़ज़ाननि जे मथां ई पिया घुमंदा रहंदासीं, ऐं जॾहिं असां पंहिंजे ख़ज़ाने खे कढी वठंदासीं त असां में फ़ौरन तब्दीली अची वेंदी। असां हर शइ जा माहिर थी वेंदासीं। तयारु वारो ख़ज़ानो, तयारु वारो पैसो, तयारु वारी कामयाबी अगरि उहो मिले ऐं पाण खे तब्दील कंदो त इहो त हर को करे सघे थो, पर हेठे तबिके खां माण्हू मथे पाण खे आणे त असुलु मज़ो बि उन में आहे त पंहिंजी महिनत सां, पंहिंजी ताक़त सां, पंहिंजे इरादनि सां पंहिंजो का शइ हासिलु करे, उन में वरी वॾो मज़ो आहे। हिकिड़ो तव्हांखे किसो थो ॿुधायां, उन किसे जा ॿ मक़सद आहिनि। अॻु में तव्हां किसो ॿुधो, मां तव्हांखे उनजो मक़सदु बि सम्झायां थो। हिकिड़ो कुराड़ो हुयो, उनखे हिकिड़ो घोड़ो हुयो, टांगो हलाईंदो हुयो। सॼी ज़िंदगी उन घोड़े हिन जो घर हलायो, हिन जेके बि 5 रुपया कमाया पंहिंजे बचनि खे खाराईं। उन घोड़े जी कमाईअ मां ई हिन पंहिंजी ज़िंदगी जो सफ़र गुज़ारियो। हिन पंहिंजा बच्चा पालिया उतां। हिकिड़े ॾींहुं उहो शहर मां जी मोटी आयो, टांगो खोले घोड़े खे ॿाहिरि घुमाइण वियो त हिकिड़ो वॾो खॾो हुयो। उन खॾे में घोड़ो किरी पियो। खॾो हेठि हुयो, 8-10 फुट हेठि हुयो। हाणे इहो 8-10 फुट वारो घोड़ो मथे त न पियो अची सघे। अची हे परेशान थी वियो, मालिक त हाणे मां छा कयां, हिन खे कढां कीअं। ॾाढो परेशान थियो। हाणे पंहिंजे दिलि खे अची तसलियूं ॾियणु लॻो त घोड़ो हूअं बि कुराड़ो थी वियो, ख़तमु हुयो, हाणे मां हूअं बि हिन खे मटायां, ॿियो घोड़ो वठां, बसि हाणे छा कयां। माना दिलि खे हाणे तसलियूं ॾियणु लॻो त बसि हाणे मां कुझु न करे सघंदुमि। घोड़ो वीचारो कुराड़ो हुयो, हाणे वधीक हले बि न हा, अलाए 5 ॾींहं हले हा, अलाए महीनो हले हा। हाणे हुन दिलि खे तसलियूं ॾेई करे हाणे हिन हिकिड़ी दिलि में तरकीब सोची त छो न भला हिन खॾे खे बि बंदि कयां ऐं इन खे दफ़न बि करे छॾियां। खुलियल रहंदो, घोड़े जूं दाहूं सॼो राज ॿुधे थो, घोड़े जो आवाज़ हो वॾो, रड़ियूं पियो करे। वञी ॻोठ वारनि खे सॾु करे आयो, चयो मुंहिंजो घोड़ो किरी पियो आहे, अचो त हिन खे बंदि कयूं, खॾे खे पूरियूंसि। सभिनी खे हिकु हिकु बेलचो हथ में ॾिनई। सभई उन में जेको किचिरो हुयो, मिटी हुई, उहो सभु उन में अंदरि विझणु लॻा। घोड़े जूं रड़ियूं अञा वधीक शुरू थी वियूं। घोड़ो दाहूं पियो करे, वॾा वॾा रंभ पियो करे। चंद मिंटनि खां पोइ जेको चीखूं हुयूं, रंभ हुया घोड़े जा, उहे बंदि थी विया। मालिक जो ॾिठो, हाणे मिटी बिटी जो धुओं हुयो त मालिक खे नज़र न पियो अचे। 2 मिंट मालिक मिटी उछलणु बंदि कयो। ॾिठईं त असां जेका मिटी उछलियूं था त उन मिटीअ खे पेरनि सां लताड़े वरी उन जे मथां बीही थो रहे। जेको हुन जे जिस्म ते मिटी किरे थो त उहो बि हेठि लाहे वरी उनखे लताड़े थो। पोइ हे मिटी विझंदा विया, मिटी विझंदा विया, मिटी जो विझंदा विया। हो घोड़ो सियाणो हुयो, उन सियाणे घोड़े छा कयो जो मिटी जे मथां बीहंदो वियो, मिटी में दॿजण खां पाण खे बचाईंदो मथे तरंदो आयो। हाणे मिटी हेठि हो विझंदा विया, हे मिटी जे मथां चढ़ंदो वियो। ईअं ॾिसंदे ॾिसंदे अची लेवल ते पहुची वियो। घोड़ो ॿाहिरि निकितो। ॿाहिरि निकितो त कुराड़ो ॾाढो हैरान थियो त जंहिं मूंसां सॼी ज़िंदगी साथ निभायो, मां उनखे पूरण जी कोशिशि पियो कयां, ऐं घोड़े बि ॾिठो त हिन मालिक में बि चङाई न थी, जंहिंसां मां सॼी ज़िंदगी वफ़ादारी कई, उहो ई मूंखे पूरण पियो चाहे। हिन सॼी कहाणी मां मक़सद 2 जेके तव्हांखे मां ॿुधाया, 2 था निकिरनि। त उनजो हिकिड़ो मक़सदु इहो आहे त जंहिंजा इरादा कमज़ोर हूंदा आहिनि, जेके बेताक़त पाण खे महसूसु कंदा आहिनि, जेके पंहिंजी जिस्मानी कमज़ोरी, ज़हनी कमज़ोरी जिन्हनि खे वठी वेंदी आहे, त पोइ उहे तरकीब सोचींदा आहिनि त बसि हूअं बि मुंहिंजे कम जो कोन हुयो, कुराड़ो बि थी वियो घोड़ो, हाणे बसि मां हिन खे पूरियां। हाणे इहा छा आहे, इहो इरादो हुनजो कमज़ोर हुयो। पर जे अगरि हिन जो इरादो हिकिड़ो मज़बूत हुजे हा त चए हा त इहा मुंहिंजी शइ आहे, मां हिन खे हर हाल में तो ॿाहिरि कढंदुसि। इन जे कढण जा खोड़ तरकीब हुया, पर हाणे घोड़े पंहिंजो तरकीब पाण कढियो त पाण खे बचाई। जो हिकिड़ो मिसाल जेको ॿियो तव्हांखे ॿुधायां थो त घोड़े छा कयो त ॾिठी त मुंहिंजे मालिक में हाल कोन्हे। मालिक छा कयो जो रंधो बि ॿाहिरियां माण्हू वठी अची मूंखे दफ़न करण जी कोशिशि कई।
हाणे मूंखे पंहिंजो ताक़त पंहिंजो इरादो मज़बूत करिणो आहे त इन्हनि सां मुक़ाबिलो कयां त जेके इहे मिटी उछलाइनि था त मां इन्हनि जे मथां चढ़ी पाण खे ॿाहिरि वञी कामयाबु कयां। असां में एॾियूं कुवतूं आहिनि, एतिरियूं ताक़तूं आहिनि, असांजा इरादा बि आहिनि, सभिनी इरादनि खे हीअं ख़तमु कयूं वेठा आहियूं त असांखे वधीक को कमु करिणो कोन्हे। सिजु लहे थो, सिजु उभिरे थो, मानी खाऊं था, सुम्हूं था, निंड था कयूं, बसि हिते एसी ताईं महदूद पाण खे कयूं वेठा आहियूं। चवंदा आहिनि त गोॾनि खां अॻिते दीद ई कोन थी पए जो अॻिते असां कामयाबी तरफ़ वञूं, छो जो दुनिया ही सॼी कामयाबु थियण जी कोशिशि थी करे। काफ़ी अहिड़ा माण्हू जेके सुस्त काहिल आहिनि ऐं उहे इहो चाहींदा आहिनि त बसि सुकून सां वक़्तु गुज़रे थो, निंड बि कयां थो, सिजु उभिरे थो बि, चांहि मिले थी, सुम्हां थो बि, मानी मिले थी, बसि किसो ख़तमु। उहे पंहिंजनि इरादनि खे, पंहिंजे कुवतनि खे, पंहिंजे ताक़तुनि खे, ज़हनी जेके होशियारी आहे उनखे सभिनी खे दफ़न कयूं वेठा। अॻिते वधिणो ई न आहे, बसि गोॾे खां अॻिते दीद ई कोन थी पए जो अॻिते असां वधूं, कामयाबु थियूं। हीउ कामयाबी जो हिकिड़ो नंढिड़ो पैगाम हुयो। अगरि तव्हांखे पसंदि अचे त पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। मूंखे कंहिं नए वीडियो ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।